अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 जुलाई ऐं 9 ज़ुल्हज। हज जो भलारू ॾींहुं आहे। हज मुबारक सभिनी खे। ऐं असां वटि बिल्कुलु बि ईद जो माहौल कोन्हे, छो त असां वटि कल्ह सॼो ॾींहुं मींहुं वसंदो रहियो जुमे ते, ऐं लाइट हुई न हुई, बिल्कुलु अख ॿूट हुई लाइट जी। त इन करे जेको आहे मां लाइव सेशन बि न कयो, ऐं राति 9 बजे खां कंप्लीटली लाइट वियल आहे। हिन महिल थिया आहिनि 11:30 ॾींहं जा। सो ख़बर न आहे छा थींदो, अलाह बहितर थो ॼाणे। ऐं बैटरी जेका आहे बिल्कुलु मुंहिंजी फ़ोन जी सफ़ा डाउन आहे, त मां घणी देरि रिकॉर्डिंग बि नथी करे सघां। इन करे मां सोचियो त थोरी हिकिड़ो ई 2 क्लिप भरे मिड़ई स्टार्ट त कयां, पोइ हाणे ख़बर न आहे लाइट कॾहिं ईंदी ऐं छा थींदो। सो इहा आहे सूरत हाल। न त असांजो अॼु वॾो प्रोग्राम हो, वॾियूं सफ़ाइयूं करण जूं, हल्कियूं फुल्कियूं डेकोरेशन्स जूं पूरी तयारी कयूं हा। ऐं ॿाहिरां बि कुझु मां चिकन वग़ैरह घुराया हा, त मां थोरी घणी खाधे जी बि तयारी करे छॾियां हा। पर हाणे असां कुझु नथा कयूं, छो त असांजी बिजली बंदि आहे, फ्रिज ऐं फ्रीज़र बि बंदि आहिनि। इन करे इलाही हाफ़िज़ आहे हर शइ जो। हीउ टब जेको मां ख़ाली कयो ऑलमोस्ट, उहो वापसि कल्ह में भरिजी बल्कि ओवरफ्लो थी वहंदो रहियो। सो हिन महिल बि शदीद झुड़ आहे, सॼो आसमान ईअं झुड़नि सां भरियल आहे, उस जो ना निशान कोन्हे। शायदि वरी मींहुं वसंदो, ऐं ख़बरुनि जी का ख़बर कोन्हे। ऐं फ़ोन वारो बि जेको मुंहिंजो इंटरनेट आहे पैकेज जो, उहो मां इन लाइ नथी यूज़ कयां छो त बैटरी कोन्हे फ़ोन जी, सफ़ा थोरी वञी बची आहे। सो हाणे मां हिन खे कयां थी ऑफ, ऐं इंतज़ारु कंदमि त लाइट अचे त मां पंहिंजे फ़ोन खे चार्ज कयां, ऐं पोइ जेको बि थियो अॻियां डिटेल उहा तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह अवल ख़ैर। 12:30 थिया आहिनि, ऐं तक़रीबन 15 कलाकनि खां पोइ असां वटि लाइट आई। इन विच में मां छा छा कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 15 कलाकनि खां फ्रिज फ्रीज़र बंदि हो। अटो पियो हो त एक्स्ट्रा 4 मानियूं मां पचाए छॾियूं, छो त अटो ख़राबु थी वञे हा त उछलाइजी वञे हा ऐं ज़ाया थी वञे हा। इहे मानियूं पचायूं त असां राति जो खाई छॾींदासीं। हे पहिरियों वारो खीरु काढ़े छॾियो, अॼु वारो खीरु अलॻि पियो आहे। ऐं राति मां हे हिकिड़ो डेकोरेशन पीस ठाहियो हुयो, ये सेट। इहो कहिड़ी जाइ ते डेकोरेट थींदो इहो पोइ तव्हां सां मां शेयर कंदमि। ऐं राति जो पचायोसीं असां चिकन जो ॿोड़, उहो बचियलु पियो हो। त बसि मुंहिंजो अॼु जो टारगेट इहो ई हो त खाधो ख़राबु न थिए। सो उन मां पचायो आहे हे पुलाउ। मानियूं असांखे राति जो कमु अची वेंदियूं, ऐं कोई सफ़ाइयूं सुथरायूं एतमाम कुझु बि न थियो आहे। सो हे देग जहिड़ो पुलाउ माशाल्लाह मुंहिंजी पसंदि जे आहिनि मुताबिक़। असां हिनखे चवंदा आहियूं उल्टो पुल्टो पुलाउ। जेको बचियलु ॿोड़ मां ठहंदो आहे उहो अॼु असां लंच में खाऊं था, माए सुराण। उन खां पोइ छा कंदासीं ख़बर न आहे, असांजो सफ़ा मूड न आहे, छो त असां राति खां ईअं तबाह बर्बाद थी ज़िंदगी गुज़ारी, अलाह पनाह ॾे। सो असां खाई पी बसि मुंहिंजे ख़्याल में ऐशी कंदासीं वेही, ऐं पोइ नमाज़ जे टाइम ते मुंहिंजी सिंजी नमाज़ पढ़बी इंशाअल्लाह अवल ख़ैर। सो लंच असांजो रेडी आहे, असां इंजॉय कंदासीं हाणे लंच। असां सॼो ॾींहुं रेस्ट कयो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं शाम जो तक़रीबन 6:15 बजे असांजो इंटरनेट जेको आहे उहो सही थी वियो। ऐं हिते सुराण कुझु पचाए थी। सुराण ॾेखार, नालो छा आहे हिनजो? चिकन वेजी मसाला फ्राई, माना बसि ठीकु आहे। सो इहो पचे थो। राति जो असां मानियूं मां मंझंदि जो एक्स्ट्रा पचाए छॾियूं, छो त अटो ख़राबु थियण जो ख़तरो हो, इन करे उहो हिन महिल मानियूं यूज़ थी वेंदियूं। ऐं इहो असांजो डिनर आहे। ॿियो बि तो कुझु ठाहियो सुराण, मूंखे हुनजो ब्लेंडर जो आवाज़ु आयो उहो बि मूंखे ॾिसणो आहे। त हे छा आहे? चॉकलेट क्रीम शेक। चॉकलेट क्रीम शेक हिन जी सुराण वीडियो ठाही आहे। ऐं अलाह शुक्र आहे मस्त मस्त असांजे फ्रीज़र मां कोई ईअं बर्फ़ जा थधा धुआं था निकिरे। हिन जी वीडियो ठाही अथई, ऐं हिन चिकन जी बि ठाही थी। सो बसि अॼु कुझु कमु न कयो आहे असां, का ईद जी तयारी न आहे। बसि अलाह साईं क़बूल करे जेको कुझु बि हाल हाज़िर आहे। बाक़ी सूरत हाल ईअं ख़राबु लॻी पई आहे, सफ़ा घर फैलियल आहे। मां कपिड़ा धोता कल्ह, उहे अॼु मस सुकिया आहिनि, उहे उते पिया आहिनि। कुझु चेंज न कयो आहे, सफ़ाई न कई आहे, डस्टिंग न कई आहे, पखा साफ़ु न कया आहिनि। पखा बि मेरा आहिनि, छो त इहे सुबुह जो साफ़ु करणा हुया। ऐं लाइट जेको असांजा सॼा कम तबाह करे छॾिया। बसि अॼु जो इहो ई नंढिड़ो व्लॉग हुयो। ऐं बसि अलाह साईं ख़ैरु करे, वधीक का ख्वारी या तकलीफ़ ऐं परेशानी न अचे। ॾाढो मींहुं हो कल्ह सॼो ॾींहुं, ऐं उनजो असां जेको आहे
हिसाब बि ॾिनोसीं। उहा रहमत हुई अलाह जे तरफ़ां जेका असां इंसाननि जे अमलनि जे करे ज़हमत थी वई, छो त असां जॾहिं मेंटेन न कंदासीं पंहिंजे शहरनि खे इलाइक़नि खे त पोइ ईअं ई थींदो। ऐं बसि मोकिलियां थी तव्हांखां। सुभाणे ईद जो अलाए कहिड़ो व्लॉग ठाहींदमि, ख़बर न आहे। कुकिंग जी का प्लैनिंग कोन्हे। ऐं छो त हिन दफ़े जेको आहे तारिक वारा बि इस्लामाबाद विया आहिनि अली जन सां हादिया राजिया सां ईद करणु, त उनजे तारीख़ जे करे मां थोरो वधीक एतमाम बि कंदी आहियां। असां ॿ ॼणियूं आहियूं घर में, हाणे अलाए छा पचाईंदासीं खाईंदासीं कुझु आइडिया न आहे। हूअं शायदि मां कुझु कयां बि हा, त मुंहिंजो इरादो हुयो कुझु घुराइण जो, चिकन वग़ैरह, थोरो कीमो ठाहियां हा नाश्ते लाइ। हाणे न, हाणे जेको पियो हूंदो बसि उहो ई खाईंदासीं ऐं लंच में ॾिसंदासीं छा था ठाहियूं। सो बहरहाल क़ुर्बानी जी ईद हे असां त जॾहिं बि क़ुर्बानी कंदा आहियूं, मूंखे यादि न आहे सवाइ हिकु ॿिनि दफ़नि जे, त कॾहिं असां पंहिंजी कयल क़ुर्बानी जो गोश्त खाधो हुजे, छो त उहा ॻोठ में थींदी आहे। पंहिंजे घर में मां न कई आहे, एका दुका दफ़ा कई हूंदी, त छो त असां वटि जानवर ॿधिजे किथे, केरु करे, ज़िमेदारी केरु खणे, कटराइण जी सभु कम ॾुखिया आहिनि, असांजे लाइ पॉसिबल न आहे। बहरहाल त हिन दफ़े बि माशाल्लाह ॻोठ में मुंहिंजी भेण वटि क़ुर्बानी थी वेंदी। ऐं असां सिर्फ़ु ओड़े पाड़े मां अचण वारो या हितां जे मिट माइट जो मोकिलियल क़ुर्बानी जो गोश्त ई खाईंदा आहियूं। हूअं त रेड मीट त मूंखे उअं ई मना आहे ऐं मुंहिंजा ॿार बि अवॉइड था कनि, पर क़ुर्बानी जो गोश्त जेको हूंदो आहे असां ॾाढे शौक़ सां खाईंदा आहियूं, छो त हलाल, जाइज़, पाक, साफ़ु सुथिरो पक हूंदी आहे त इहो चिकन जो गोश्त आहे। सो बसि हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त जिन जी बि क़ुर्बानी आहे, सो महिरबानी कजो फ्रीज़र न भरिजो, अलाह जे वास्ते फ्रीज़र न भरियो। ॾिसो हेॾी महांगाई में बि अगरि क़ुर्बानी करण जी गुंजाइश निकिरी थी अचे असां वटि, जंहिं वटि बि, त इन जो मतिलबु आहे सॼे साल में बि उहो 2-3 दफ़ा ज़रूरु गोश्त वठी खाई सघे थो माशाल्लाह सां। त उहे ग़रीब माण्हू जिन खे कुझु नसीब न आहे, जिन जे पहुच में ई न आहे इहा शइ, त विरायो जान छॾायो। गर्मी जी मौसम आहे, अजायो फ्रीज़र भरे रखो, कॾहिं लाइट आहे कॾहिं न आहे, उनखे बि छॾिजे त लाइट आहे न आहे या छा बि आहे, बसि अलाह जी राह में ॾियो। क़ुर्बानी आहे त क़ुर्बानी आहे न, क़ुर्बानी कयो, भरे न रखो। वधि में वधि रखिणो ई आहे, इंसानु त पंहिंजे हिसे जो रखी सघे थो, पर उहो बि छो रखिजे, रखी ऐं पारू थो करे 2-3 महीननि खां पोइ खाइजे त इन जो को फ़ाइदो त कोन्हे। उनखां वधीक इम्पॉर्टेंट अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि, त हेॾे महांगाई में जॾहिं लखनि जो या हज़ारे रुपयनि जो जानवर वठिजे थो क़ुर्बानीअ लाइ, त थोरो पैसो एक्स्ट्रा ख़र्च करे सफ़ाई जो बि बंदोबस्तु कजे। जंहिं जाइ ते क़ुर्बानी थिए थी उन जाइ ते मिटी विझराए छॾिजे, चूनो मथां हाराए छॾिजे। चूनो जेको हूंदो आहे जरासीम कुश आहे, उन सां जर्म्स न फैलजंदा आहिनि, गंदगी न थींदी आहे, स्मेल न थींदी आहे। ऐं जॾहिं एॾो ख़र्चु करे थो सघिजे त पोइ कुझु पैसा इहे थोरा ॿिया बि ख़र्चु करे था सघजनि, जंहिंसां गंदगी न फैले, शहरनि में पोइ निकिरण जहिड़ी हालत न हूंदी आहे। इन जा ज़िमेदार असां पाण ई, हर उहो माण्हू ज़िमेदार आहे जंहिं क़ुर्बानी कई आहे, ॿिए ते ॾोह नथा ॾेई सघूं, पाण ते ई इल्ज़ाम ईंदो। त बहितर इहो ई आहे त कुझु पैसा ख़र्चु करे उन सफ़ाई सुथराई जो बि बंदोबस्तु कजे। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। ईद जूं एडवांस में खोड़ सारियूं मुबारकूं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे मां छा शेयर कंदमि मूंखे कुझु ख़बर कोन्हे, त ख़ाली घरु हूंदो, मां हूंदमि, सुराण हूंदी। सो ऐं गर्मी हिकु त ॾाढी आहे, ॿियो असां एॾो कुझु छा पचायूं जो असां 2 ॼणा छा खाईंदासीं, तंहिंजे करे असां अवॉइड कंदासीं घणी कुकिंग ऐं घणो टाइम असां रेस्ट कंदासीं इंशाल्लाह। ऐं गवर्नमेंट असांजी सदोरी अनाउंस करे चुकी आहे त ईद ते बि बिजली जी लोड शेडिंग हूंदी। सो अलाह कंदो ख़ैरु, न त ईद जो ॾींहुं असांजे लाइ निंडनि जो ॾींहुं हूंदो। बाजमात सभु सुत्या पिया हूंदा आहिनि, ईद नमाज़ पढ़ी नाश्ता वाश्ता करे सभु कफ़ा लाहे, उनखां पोइ रुॻो हूंदी आहे निंड सॼो ॾींहुं। पोइ वरी शाम जो जॾहिं देरि सां उथिबो त ॾिसबो छा थो थिए। सो बहरहाल अलाह साईं सभिनी जे घरनि में ख़ुशियूं ॾे, ईअं ईदूं हुजनि, शादमानियूं हुजनि। हिन महिल इलाही घरनि में ॾुख बि आहे, ॿोॾि जे करे, बारिश जे करे खोड़ घर किरी पिया आहिनि, खोड़ माण्हुनि जी डेथ थी वई आहे करंट में, ॿोॾि में। सो अलाह साईं रहम करे सभिनीनि ते। पंहिंजे ख़ुशियुनि में ज़रूरतमंदनि खे न विसारिजो, उन्हनि खे ज़रूरु शामिलु कजो। आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं।